साईं ख़ुशियुनि जा कई राज़ हूंदा आहिनि ऐं ख़ुशियुनि जूं कई ॻाल्हियूं हूंदियूं। ख़ुशी कॾहिं थींदी आहे? तव्हां ख़बर आहे मां तव्हांजी केॾी वॾी परस्तार आहियां। तुझे लफ़्ज़नि में कुझु जादुई तासीर आहे। सुमेर, तूं ही कोन ॿुधाईंदे, बि त मां तोखे ॾिसां थी। मैं अपनी बेटी का रिश्ता इन लोगों को नहीं, कभी भी नहीं दूंगा। छा तूं मुंहिंजी दीदी हिन इदारे जी तबाही जो सबब न बंदी वञनि साईं। इहा छोकिरी ऐं उनजे ख़ानदान जो ख़बर आहे त छा आहे? हक़ीक़ी इश्क त उहो आहे जेको अमल जे जज़्बे खे वधाए छॾे। आऊं इहो थो पुछां तोखां त आऊं ख़ूबसूरत आहियां या न? आई बरोबर आई, तमाम घणो खूबसूरत आहे, पर हा मूंखां घटि। हद थी वई, ज़ुल्म जी इंतहा थी वई। असां हिकु अहिड़े इदारे में कमु करे रहिया आहियूं जंहिंजे ऑफिसर खे असां ऑफिसर चवंदे बि शर्म महसूस था कयूं। अरे बाबा छा थियो आहे? वे 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 तोखे मोटरसाइकिल खयूं घुमाईंदो वता ऐं तूं मूंखे वरी ईअं ई बकई वेठी हुजे। सर आऊं सम्झम कोन, छा मतलब? सुठो थी न तूं तो न सम्झो। ग़ैर मामूली ज़हन हमेशह पंहिंजा रस्ता अलॻि ॻोल्हींदा आहिनि ऐं उन्हनि जे हथनि में पंहिंजा अलॻि दिया हूंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त सर अमांखे मुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। बसि हाणे आउं हलां थो। ॿुधो हो शुरू थींदे ई मेड़ा मयारो ॾेई छॾियईं ऐं बेवफ़ा बि चई छॾियईं। कल्ह खां मूंसां मिलियो नाही, खिलियो नाही, मूंसां गॾु काॾे हलियो नाही। बेवफ़ा न चवां त बाक़ी छा चवां? सॉरी मुंहिंजी जान, शाम ज़रूरु मिलबो। असां सां जे करणी अथव त कयो दिलि जूं ॻाल्हियूं न। सची? छा छा तूं मुंहिंजी दीदी? छा मां तव्हांखे तूं चई सघां थी? अड़े तोखे जेको वणे सो चओ, पर छा तूं मुंहिंजी दीदी? तूं मुंहिंजे लाइ छा थो करे सघी? आपको पता है मेरी आवाज सुन के पीएम साहब खुद स्टूडियो में चले आए। अच्छा, क्या कहा? मुझे कहा कि तुम्हारी आवाज बहुत प्यारी है और मुझे कहा कि इतनी प्यारी आवाज कहाँ छुपी हुई थी, और सबके सामने मुझे अप्रिशिएट किया और सब घूर घूर के देख रहे थे मुझे। और पीएम साहब ने जाते जाते शौकत साहब को पता है क्या कहा? क्या कहा? शौकत मुबारक हो तुम्हें कि तुमने रेडियो के लिए एक अच्छी और मुनफरिद आवाज़ जो है इंट्रोड्यूस करवाई है। पर आप ही मुझे मेरे जीजू कहीं दिखाई नहीं दिए। कौन? सुमेर? और काश वो मिल जाते और देखते कि उनकी साली साहिबा कितनी इंटेलिजेंट है, और उनके सामने अगर मेरी तारीफ होती तो और मज़ा आता। उसका प्रोग्राम मॉर्निंग में होता है, उसकी मुलाकात मुझसे भी नहीं होती। अगर मैं फोर्स करती हूँ तो वो बहाना करके रुक जाता है। वैसे रेडियो स्टेशन कैसा लगा तुम्हें? A1, और ख़ास तौर पे आपके ड्यूटी अफसर। पता है आपको, वो तो मुझे देख के कोमा में चले गए थे। फिर वो पियोन है ना, क्या नाम है उसका? चाचा सोना। हाँ, वो तो रो रहा था बेचारा, मैं तो कंफ्यूज हो गई थी कसम से। फिर वो चाचा सोना की आवाज़ सुन के होश में आए। अच्छा, उससे बचना, बड़ा ठड़की है वो। आप ही, आपको नहीं पता, आपकी बहन उससे बड़ी ठड़की है। अच्छों के साथ अच्छी और बुरों के साथ बुरी हूँ मैं, और ठड़की के साथ ठड़की बनना मुझे आता है। बस मेरे जीजू मुझसे नहीं मिले, ये दुख मुझे खाए जा रहा है। अरे तो मिल जाएगा, इसमें दुख वाली कौन सी बात है? क्या तुम्हारा रेडियो पे पहला और आखिरी दिन था, या फिर तुम्हारी जिंदगी का? आप ही प्लीज कर लेना उनसे शादी, मुझे बहुत अच्छे लगते हैं। अरे अरे पागल, शादी मुझे करनी है और जल्दी तुम्हें है। अब जाओ, जल्दी से फ्रेश हो जाओ, मुझे भूख लग रही है, खाना लगा दूं। पगली, अब जा भी। अच्छा ओके, मैं भी आती हूँ। जल्दी तैयार हो गया।
हे वठो स्क्रिप्ट ऐं मूंखे इहो त ॿुधायो त तव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो? कुर्बान वञाए कसम ते भला अॼु सभु इनशेड्यूल गीत हलायव। कुर्बान वञाए कसम सां स्टेशन डायरेक्टर इनशेड्यूल गीत सख़्तीअ सां न हलाइण जो हुकुम ॾिनो आहे। मूंखे ख़बर आहे, तव्हां सिर्फ़ु मुंहिंजी रिपोर्ट लिखी छॾियो, पोइ स्टेशन डायरेक्टर ॼाणे या मां। ॻाल्हि ठहे न ठहे पर मां डाहींदसि ज़रूर। ही कहिड़ो इनकलाब पियो ॾिसां साईं? चाल में चुस्ती, मन में मस्ती, एॾी ज़बरदस्ती। इनशेड्यूल गाना ॻाए लॻाए अवाम खे ॿुधाए, इनशेड्यूल गाना हली बि वई। वाह साईं वाह। कुर्बान वञाए कसम ते मां बि अहिड़ी तो रिपोर्ट लिखां थी, सुबुह सां बेन हूंदुसी बेन। साईं कमु ठहे न ठहे पर मां डाहींदसि ज़रूर, जे इजाज़त हुजे। हा चओ चओ। साईं भायां थो छोरी सिधो एसडी साहब जे कमरे में वई आहे। सुना पोइ त सफ़ा मरी वई। जे स्टेशन डायरेक्टर इहो प्रोग्राम ॿुधो अथसि त मुंहिंजी रिपोर्ट खां अॻु में पहिरियां ई बेन हूंदुसी। ॾिसजांइ इहो बि। सर मूंखे त कुझु चक्कर थो लॻे। कहिड़ो चक्कर वरी? सर तव्हां कॾहिं कंहिं चोर खे पुलिस वटि वेंदे ॾिठो आहे? न न न। इते रखीस न साईं, ही बि साॻियो चोर पुलिस वारो चक्कर आहे ॿियो। साईं चोर पुलिस खे कुझु न कुझु ॾेई पोइ जान छॾाईंदो। बाक़ी हा कमु ठहे न ठहे मां डाहींदुसि ज़रूर। आॾो बि स्टेशन डायरेक्टर अथसि, स्टेशन डायरेक्टर चरिया। हा हा साईं इन ई करे त चयमि न, जे हुन वॾे साहब वटि ॿ पोज़ हया न ईअं कमु ठही पवंदो। बाक़ी कमु ठहे न ठहे मां डाहींदुसि ज़रूर। पोइ छा जो स्टेशन डायरेक्टर, छा जूं शिकायतूं, कहिड़ियूं अवां जूं रिपोर्टूं खण पंहिंजे भाउ खे। हू बि त नेठि तव्हां वांगुरु आशिक़ तबियत आहे। आशिक़ मजबूर आहे भले केॾो बि कंधार हुजे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, ॻाल्हि ठहे न ठहे मां डाहींदुसि